डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट हटे ज़िले के वुमेन विंग जो पहिरियों इजलास सदर बीबी यास्मीन शाह जी सदारत हेठ थी गुजरियो। इजलास में साजदा ज़हूर हुमेरा अली वकारुल निसा न्याज़ रज़िया ऐं ॿियनि शिरकत कई। हिन मुलाक़ात में तंज़ीम साज़ी औरतुनि जे हक़नि जी फ़रोग़ ऐं ॿियनि अहम मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। वुमेन विंग की कामयाबी ते चेयरमैन जो बयान। राना बिशारत अली ख़ान जेको आलमी सतह ते इंसानी हक़नि जी मुहाफ़िज़ ऐं इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे वानी ऐं चेयरमैन तौरु सुञातो वञे थो, वुमेन विंग जे समूरनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे मुबारकबाद पेश कई। पंहिंजे बयान में हिन सनफ़ी बुनियाद ते तशद्दुद जो वधंदड़ रुझाननि ते गहरी ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो त नाक़स क़ानून जे तहफ़्फ़ुज़ ऐं तशद्दुद खे मुंहुं ॾियण जे लाइ वसीलनि जी खोट हिन संगीन मसइले खे वधाए रहिया आहिनि। हिन वबा खे ख़तमु करण जे लाइ असांखे फ़ौरी तौर ते आलमी पॉलिसी सुधारनि ऐं कम्यूनिटी जी बुनियादनि ते क़दम जी ज़रूरत आहे। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट हिकु आलमी तंज़ीम आहे जेका दुनिया जे 60 खां वधीक मुल्कनि में इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ सरगर्म आहे। तंज़ीम औरतुनि, ॿारनि, इक़लियतुनि ऐं ॿियनि पुठिते पियल ग्रुपनि जे हक़नि जे लाइ हिकु मज़बूत आवाज़ आहे। तंज़ीम जो मक़सदु क़ानून, एहतिसाब, क़ुर्बानी जी हिमायत ऐं बराबरी ऐं एहतराम जी सक़ाफ़त खे फ़रोग़ ॾियणु आहे।